अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध समेत उन्हनि सभिनी ॾहनि परॾेहिनि खे भलीकार जेके ॾिसी रहिया आहिनि SS न्यूज़। आऊं आहियां आयशा सजाद। हिकु नज़र हिन वक़्त जी मक़ामी ख़बरुनि ते। रोहिणी भरिसां ॻोठ मिस्री शेख वासिन दोस्त मोहम्मद शेख कुर्बान अली ऐं ॿियनि जी अॻवाणी में मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त शादीशुदा ॻोरहारी औरत खे बासर निसार शेख ऐं ॿिया मुबैना अगवा करे विया आहिनि। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। वारह में JUI तरफ़ां स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ मुफ्ती अब्दुल हलीम छुटो, मौलवी मोहम्मद सिद्दीक़ मंगणे जो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ स्वीडन जे सफ़ीर खे फौरी तौर निकाली ॾियण जो मुतालबो कयो। कुबो सैद ख़ान जे रूरल हेल्थ सेंटर में क़ाइम निशोनुमा सेंटर जे इंचार्ज सिकंदर चांडियो जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुतासिर औरतुनि एहतजाज कंदे चयो त सेंटर इंचार्ज सिकंदर चांडियो शदीद गर्मी में ॿारनि जी खाद खुराक ॾियण खां इनकार करे रहियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में जुस्तजू फाउंडेशन जी चेयरपर्सन ऐं रोटरी क्लब जुस्तजू हैदराबाद जी सदर सदफ रज़ा वड़ाइच खे औरतुनि लाइ जदोजहद करण ते ख़ैस ख़राज तहसीन पेश कई वई। मीडिया सां ॻाल्हाईंदे सदफ रज़ा वड़ाइच जो चवणु हो त हुन हमेशह ग़रीब ऐं मज़दूर तबिके जी मदद कई आहे। संदन कोशिश आहे त बहिराड़ी जी औरतुनि जे टैलेंट खे वधि खां वधि उजागर कयूं त जीअं हू रोज़गार जे मैदान में अॻिते अची सघनि। नसीराबाद में मुल्क जी हिफ़ाज़त कंदे पाक फ़ौज जो जवान शहीद थी वियो। आर्मी सूबेदार सिकंदर अली लंचवाणी बलोचिस्तान जे ज़ोब वारे इलाइक़े में दहशतगर्दनि हथां शहीद थी वियो। संदसि मढ़ फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो।